आज दुरा छा हाल है? खैर लगो पियो आहे, तुम खुश आहीं? तबियत ठीक आहे? यार कल मींहुं वसियो जी जी असां आयासीं मजो फ़क़ीरनि जी ॾिसूं पोज़ीशन छा आहे। अला ग़रीब माण्हू ॾाढो मथां कठा पिया था ॾियनि रोज़ी जे लाइ। छा कनि अला ग़रीब पोइ हाणे हिकु त मींहुं होगी ॿियो झुड़ी थोड़ी लॻी पई आहे। गर्मियूं आहिनि छा बसि आहे मज़दूर माण्हू जेके गर्मी में माण्हू त एसियुनि खां ॿाहिरि निकिरनि कोन था ऐं हे ग़रीब माण्हू ॾिसे थो सॼो ॾींहुं बाहि थिए उस अचे पोइ हिननि जे शइ खे रेट का शइ कोन्हे को ॿुधई था बसि अलाह पियो थो हलाए। यार दरअसल ॻाल्हि आहे चाचो हूंदो आहे अॼु आहे कोन उहो कचहरी कंदो आहे सुठी बसि अला तूं अचे बि कोन थो न वरी हाणे ज़िंदगी जा मूड़ा आहिनि ॾिसे थो त इंसान आहे उहो हाणे कॾहिं किथे यार बुरा ॻाल्हि ॿुध नी माल ठगे वारा माण्हू आहियूं वांध काई मिले कान थी सही गाह पठे में एतिरा थी था वञनि ॿियो वरी ॾींहुं आहे गरम ॾींहं अहिड़ा थी था वञनि जो माण्हू छांव ते वेठो आहे एसी में वेठो आहे त बि हीअं पघर हले पियो थो या कुकड़ा फटकंदा फार्मी दादा ॻाल्हि ॿुध असां सुबुह 9 बजे जो पखे ते वेहूं था 5 बजे बि निकिरण सां गर्मी नथी सुके रू नथो ॿाहिरि तव्हां त इहो चओ था त पखे जेठा 9 बजे वेहूं था हे वीचारा मज़दूर जेको सॼो ॾींहुं बाहि ते वेठा आहिनि कतल जो कमु अहिड़ो ॾुखियो आहे जीअं माण्हू खूरे में सिर पचाईंदो आहे हे ईअं वीचारा मज़दूर माण्हू पोइ हिननि खे आहे अलाह जी छांव आहे असांखे ॾुख मां वारे चकर हूंदो आहियां थोरी तोखे कतल बि खाईंदा आहियूं बदी इहा माज़रत जा बाबा खाइण जी शइ आहे पोइ हाणे हे बि इनकार कोन था कनि फ़क़ीर दादा वेंदे छुहारनि जी पेती ते ॾेई वञो नी बसि हेड़ो गर्मी में लोड़नि था वरी छुहारनि जी पेती तव्हांखे ॾेई वञनि कलाक कमु त करायो न छुहारनि जी पेती ॾियनि त ग़रीबनि खे भला मोबाइल ॾेई छॾियो ॾेई छॾियो ॿियो दुरा तव्हां ॿुधायो हेॾो शुक्र आहे राति जो मींहुं वसियो तव्हां किथे आहियो काल्ह बसि है मालिक आहे इहो तंबू बंबू वॾे ऐं टाइम करे वियासीं दादा हे असांजो पाणी भञी वेंदा आहिनि हाणे अलाह मींहुं वसाए को हिननि जी उञ मरे छपणनि जी अरे तव्हां चांग पाणी करे करे मां मरी वेंदो हले छा तो मींहुं वसंदो आहे त हिननि छपणनि जी उञ मरंदी आहे त को असांजे लाइ ॾमर लहंदो आहे सो असां चवंदा त मला मींहुं वसा अॻु छपणनि जे घरनि ॾे पोइ असांखे आरामत जी दड़ी बि छपणनि खे ॾे असांखे न ॾे शुक्र आहे हर ॻाल्हि ॾींदो तो आया रे चाचे के कतल जो पुछण रात मींहुं वसियो हुयो ॾाढो सो अॼु चाचो वीचारो वाला हिते अस्पताल खणाए विया अथसि सो चाचो आहे कोन कतल पाणी थोड़ी माना यार डिगली थोड़ो सो महिरबानी तव्हांजी अॼु बि मौसम ख़राब लॻो पियो आहे सो अलाह पियो ख़ैर करे भलाई कंदो अलाह भला तोरा ॻाल्हि ॿुध हे जेको मींहुं आहे वणनि जे लाइ सही आहे या ख़राब आहे गुल बाटी में अंदरि पाणी वेंदो गुल उहो ॻरी छणी किरी पवंदो मौसम थधो थिए गर्मी थिए हिकु गुल छाणींदो मींहं जो पाणी बि अंदरि वेंदो त बि गुल छाणींदो बसि हाणे अॻे त 8 महीने जे 15-20 तारीख़ ते चूंडा पइजी वेंदा हिन महिल सावा गाह बीठा आहिनि अञा उहो त रोज़ ई ॾियण वारो त ख़ाल के अकबर आहे जंहिं पैदा कयो आहे उहो रोज़ बि ॾींदो ॿियो केरु कंहिंखे कोन ॾींदो इहो ई त आहे न जेको अलाह जो सहारो ॿियो हाणे माण्हुनि में आहे उहो हक़ीक़त इहो त आहे डोडा त घर में खाऊं था हिनजो पोइ वरी चाचो जेको डोडा वठण वारो हुयो सो उहो अस्पताल में पियो आहे छो जो राति मींहुं वसियो आहे ज़रूरु हाणे हे बि त पैसा ॾियणा आहिनि मालिकनि खे पैसा ॾियणा आहिनि हे मज़दूर जेके हेतिरा वहनि था उन्हनि खे पैसा ॾियणा आहिनि खाधो खोराक आहे वरी किरावा भाड़ा आहिनि वरी मंडी खणी वञे न सो चाचो त अस्पताल आहे खोड़े ते असांखे विहारे विया हाणे वरी असांजो वारो आहे अस्पताल में तो चवंदा आहिनि माल पराओ दिलि बेराम हिकिड़ो खाई बसि था कयूं वरी दिनचर्या ॿियो खाऊं तो दुराता वञा छा ख़्यालु आहे बाबा खाइण जी शइ मिठी शइ खां पहिरीं कोन थो मिले ईअं न हा गाड़ी अचे थी असां चढ़िया था वञूं हलो माशाल्लाह ओके बी